सोबोदेरो न्यू इकरा इंस्टीट्यूट ऑफ कंप्यूटर एंड कोचिंग अकेडमी सोबोदेरो में एडमिनिस्ट्रेटर ज़मीर हुसैन आराई पारां 2007 खां 2025 ताईं 18 साल मुकमल थियण जी ख़ुशी में प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम की शुरुआत तिलावत कलाम पाक ऐं क़ौमी तराने सां कई हुई। इन मौक़े ते आयल महिमान अब्दुल फ़ताह शेख, डॉक्टर मौज अली मेमण, एडवोकेट ज़ुल्फ़िकार अली लाड़क, TEO तालीम सोबोदेरो बख्तियार अहमद चन्ना, TO तालीम अब्दुल कादिर भट्टी, उस्ताद लालण चन्ना, उस्ताद अल्ताफ़ मुग़ल, अगणो बैंक मैनेजर हाजी रबन मल्हा, उस्ताद अल्ताफ़ सुमरो, साफ़िन औरंगज़ेब पीरज़ादो, ज़हूर हुसैन जामड़ो इमेन शिरकत कई। इन मौक़े ते आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा ऐं एवार्ड शील्ड पिणु ॾिना विया। मुक़ररीन ख़िताब कंदे चयो त न्यू इकरा इंस्टीट्यूट ऑफ कंप्यूटर एंड कोचिंग अकेडमी खे ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त अॼु 18 साल मुकमल थिया आहिनि। इदारे जे एडमिनिस्ट्रेटर ज़मीर हुसैन आराई जस लहिणे जंहिं इलाइक़े वासियुनि जी भरपूर ख़िदमत कई आहे ऐं इदारे अंदरि IT जे मुख़्तलिफ़ कोर्सिस जी ट्रेनिंग सां गॾोगॾु ECE टीचर्स ट्रेनिंग पिणु कराई रहियो आहे। ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त हिन इदारे मां ट्रेनिंग करे वेंदड़ शागिर्दनि शागिर्दाणियुनि प्राइवेट तोड़ी सरकारी मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। इन मौक़े ते एडमिनिस्ट्रेटर ज़मीर हुसैन आराई, प्रिंसिपल मैडम बाबरा अज़ीज़ मेमण ऐं आयल महिमाननि, उस्तादनि, शागिर्दनि, शागिर्दाणियुनि, मुक़दस मेमण, सानिया गिलाल, यासीन सुमरो, शहनाज़ सेतो, कनीज़ फातिमा, ख़ान मोहम्मद अब्बासी, फलक सुमरो, कौसर शेख ऐं ॿियनि खे शील्ड ॾिना विया। जीअं त कोर्स मुकमल कंदड़ शागिर्द मासूम खोड़ो ऐं ॿियनि खे सर्टिफिकेट शील्ड ॾिना विया ऐं आख़िर में इदारे लाइ दुआऊं पिणु घुरी वयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।